ज़हर ज़िंदगी मारिस गफ़ार खान फैसलो ॿुधायां थो त हालार जे करे ये छोकरी बदनाम थी आहे। ओदी जूअन जा सॼो मथो जूअन सां भरियो पियो अथई, वेंझी कोन तो। हेॾी थधि लॻी पई आहे, थधे पाणी में केरु वञंदो? बाबे खे महीनो थियो आहे, बाबो ई कोन वेंदो आहे। अबा ॾे ख़बर फैसलो निबरियो या अञा ॻाल्हियूं पयूं हलनि? फैसलो थी वियो। पुट ख़ैर त थियो न फैसले में? वॾा ख़बर ई मूंखे त इहो रेस गफ़ार खान ईअं ई कंदो। असांजो इरादो अधी के वापसि आणण जो हो भॼई। जीअं ई न्याणी वापसि अचे आ न, तव्हां उनखे कोई फिटी कयो आहे, पोइ ई तव्हांजो अंदरि थधो थिए आहे। बस वज़ीराम बस, अॻु में ई रेस असांजो दिमाग़ ख़राब करे छॾियो आहे। अॻु में ई असांजे मथे में किलियूं ठोकियूं अथई, वधीक तूं न ठोक त कयां ई नथो के पूरो। मूं त खणी माठ कई, पर इहो नथा सोचो त कुलसूम जो घर आबाद थी वियो। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।